बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व लअनुद दाइम अला अदाइहिम मलऊनीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदऊनी अस्तजिब लकुम। सामीन मोहतरम, ही चौथी गुफ्तगू दुआ जे उनवान सां तव्हांजी ख़िदमत में। गुज़िश्ता गुफ्तगूनि में असां इहो अर्ज़ु करे चुकासूं त दरबार इलाही में घुरण जो रंग ढंग अंदाज़ कहिड़ो हुअणु घुरिजे, जंहिंमें हिकु इज़ाफ़ी शइ अर्ज़ु कजे त दुआ जी क़बूलियत जे असबाब मञा मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जूं रिवायतूं आहिनि त दुआ जे शुरूआत में सलावात पढ़ो मोहम्मद आल मोहम्मद ते ऐं आख़िर में बि सलावात पढ़ो मोहम्मद आल मोहम्मद ते। छो त सलावात बि ख़ुदि हिकु दुआ आहे ऐं इहा अहिड़ी दुआ आहे जेका अल्लाह साईं दरबार में रद्द कॾहिं बि कोन थी सघे। जॾहिं पहिरीं वारी दुआ जेका सलावात जी सूरत में आहे उहा रद्द न थींदी ऐं आख़िर में जेका दुआ आहे सलावात जी सूरत में उहा रद्द न थींदी, त यकीनन विच में घुरियल जेका दुआ आहे उहा बि रद्द कोन थींदी। यकीनन उहा दुआ शरफ़ क़बूलियत हासिल कंदी। दुआ जे घुरण खां सवाइ ॿी अहमियत दुआ जे क़बूल थियण में इन ॻाल्हि जी आहे त दुआ जाइ कहिड़ी ते ऐं वक़्त कहिड़े में थी घुरी वञे। हालांकि हर जाइ ते दुआ घुरिजे, हू त परवरदिगार आलम हर जाइ ते मौजूदु आहे, का जाइ अहिड़ी कोन्हे जेका ज़ाते अहदियत खां ख़ाली हुजे ऐं को वक़्तु को मख़सूस कोन्हे। लेकिन कुझु वक़्तनि खे ख़ासि अहमियत आहे, जीअं जुमे जो ॾींहुं, जुमे ॾींहं जी घुरण वारी दुआ, लैलतुल जुमा, जुमे जी राति में माण्हू दुआ घुरे, बारिश वसे पई मींहं जे वक़्तु दुआ घुरे, क़द्र जूं रातियूं थियूं अचनि, लैलतुल क़द्र जी रातिनि में जागी राति जो दुआऊं घुरे, उहे शरफ़ क़बूलियत सां अमकना थींदियूं। 15 शोबान जी राति दुआ घुरणु, मसलन उन खां पोइ सुबुह जे टाइम ते दुआ घुरणु, शाम जे टाइम ते दुआ घुरणु, आधी राति खां पोइ नमाज़ शब जे वक़्त ते दुआऊं घुरणु, इहे अहिड़ा वक़्त आहिनि जिन औक़ात में दुआउनि जी क़बूलियत जो वक़्तु आहे। वक़्तनि जे एतबार सां दुआ जी अहमियत आहे। हाणे दुआ घुरण वारो दुआ घुरे कहिड़े टाइम ते थो, ऐं इन में हिकिड़ी ॿियो सबबु इन में आहे त इंसान जी जेका मानवी कैफ़ियत आहे उहा वक़्तनि जे एतबार सां फ़र्क़ु थी रखे। नमाज़ शब जो जीअं आधी राति जो निंड खां उथी हिकिड़ो माण्हू अलाह साईं दरबार में बि इबादत करण खां पोइ दुआ थो घुरे त हुनजे तज़र्रुअ ज़ारी, हुनजे दिलि जी कैफ़ियत उहा ज़रा ॿिए टाइमनि खां मुख़्तलिफ़ हूंदी। इन दुआ जे घुरण जे वक़्तनि खां सवाइ अहमियत आहे दुआ जे घुरण जी जायुनि जी। जीअं रिवायात में आहे काबतुल्लाह शरीफ़ में जेको ख़ुसूसन मीज़ाब वारी जाइ आहे, जेको परनालो आहे जितां बारिश जो पाणी किरंदो आहे, उते बि दुआ घुरो, दुआ जी क़बूलियत जो सबबु आहे। मदीने मुनव्वरा जे लाइ रिवायतूं आहिनि त बैनल मिंबर वल महराब रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह, जन्नत जे बाग़नि मंझां हिकिड़ो बाग़ आहे, इन जाइ ते जेका दुआ घुरो उहा शरफ़ क़बूलियत हासिल कंदी आहे। नबी साईं फरमायो आहे त इस्तजाबतु दुआ तहत कुब्बतिही। मौला हुसैन इस्लाम खे फरमायो हो त बचड़ा तुंहिंजे कुब्बे जे हेठां बि जेको दुआ घुरंदो उन दुआ शरफ़ क़बूलियत हासिल कंदी। नजफ़ अशरफ मौला अमीर काइनात जी दरबार में दुआ घुरणु, उन खां पोइ काज़मैन, सामरा, मशाहिद मुक़द्दसा जेतिरा बि आहिनि, मशाहिद मुक़द्दस जो साइण मासूमा गुम जी दरबार थी, इन्हनि जायुनि जी हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे। मस्जिद कूफ़ा में दुआ घुरणु, मस्जिद सहला में दुआ घुरणु, इहे जायूं अहिड़ियूं आहिनि जिन जायुनि ते जॾहिं दुआ घुरी थी वञे त उहा दुआ शरफ़ क़बूलियत सां अमकनार थी थिए। यानी लफ़्ज़ भला हुजणु, उन खां पोइ उन दुआ जे लाइ जेके वक़्त आहिनि उन वक़्तनि जो सुठो इंतिख़ाब थियलु हुजे, वक़्तनि जे सुठे इंतिख़ाब खां पोइ जाइ जेका आहे उहा बि भली जाइ ते दुआ घुरी वई हुजे। अहिड़े क़िस्म जी जॾहिं दुआ घुरी वेंदी त उहा दुआ क़बूलियत जो सबबु बणिजे थी। उहो दरबार इलाही में ऐं उन जी अहमियत हूंदी आहे। मालिक काइनात जी दरबार में दुआ आहे त असांखे बि सही नमूने सां दुआ घुरणु ऐं सही नमूने सां मालिक जी दरबार में ॿाहिराणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं इंशाअल्लाह आईंदा क़िस्तनि में असां इहो अर्ज़ु कंदासूं त एॾे भले तरीक़े सां बि घुरियल दुआ पोइ कॾहिं कॾहिं क़बूल छो नथी थिए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।